Welcome to Time News Studios. You are watching 10 p.m. Bulletin. हुकूमत ईंदड़ 15 ॾींहनि लाइ पेट्रोलियम शयुनि जे अघनि में फेरफार करे छॾी। घासलेट ₹3.42 महांगो, लाइट डीज़ल जे अघनि में ₹2.19 वाधि, पेट्रोल जा अघ बरक़रार। नाणे वारी वज़ारत चयो आहे त पेट्रोल जी क़ीमत ₹111.90 फ़ी लीटर बरक़रार रहंदी। नवां अघ 16 मार्च खां लागू हूंदा। कराची जे इलाइक़े कुरंगी नंबर 5 में रेंजर्स जी गाॾी भरिसां धमाको। ठारू शाहवासी रेंजर्स एहलकार रोशन अली सोलंकी शहीद। ॿिनि रेंजर्स एहलकारनि ऐं हिक पुलिस एहलकार समेत 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पुलिस जो चवणु आहे त शुरूआती जांच मूजिबि बम मोटरसाइकिल में नस्ब थियल हो। लॻे थो त रिमोट कंट्रोल सां धमाको कयो वियो। धमाके जा CCTV फुटेजिस बि साम्हूं अची विया। फुटेजिस में रेंजर्स जी गाॾी वटि धमाको थींदे ॾिसी सघिजे थो। गवर्नर सिंह नोटिस वरितो। एडिशनल IG खां रिपोर्ट तलब। IG सिंह वरी SSP ओला खां रिपोर्ट घुरे वरिती। छा PGM में इस्तीफ़ा वारे ऑप्शन ते इख़्तिलाफ़ बरक़रार आहिनि? PGM सरबराह मौलाना फज़ल रहमान सुभाणे रिथियल सरबराही इजलास खां अॻु ॿीहर इस्तीफ़ा जी ॻाल्हि छेड़े छॾी। संदसि चवणु आहे त लॉन्ग मार्च जी कामयाबी इस्तीफ़ा सां मशरूत आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो चयो त इस्तीफ़ा जो ऑप्शन एटम बम आहे, आख़िरी ऑप्शन तौरु इस्तेमालु करणु घुरिजे। हींअर ताईं हासिल कयल कामयाबी असेंबली में हुजण सबबि मिली सघी आहे। मरियम नवाज़ चयो त इस्तीफ़ाउनि वारो मामिलो सुभाणे वारे इजलास में क्लियर थी वेंदो। वफ़ाक़ी वज़ीरनि जी अॼोकी प्रेस कॉन्फ्रेंस इदारनि ते हमले बराबरि आहे। हुकूमत चूंड हाराए वई त उन में इलेक्शन कमीशन जो कहिड़ो ॾोह आहे? हुकूमत इलेक्शन कमीशन खां मुआफ़ी वठण बदिरां उन ते हमलो कयो। इलेक्शन कमीशन जो मौजूदा हालत में है वो नहीं चल सकती। इलेक्शन कमीशन को बहसीत मजमूई इस्तीफ़ा देना चाहिए, क्योंकि उसके बगैर और कोई तरीका नहीं है जिससे कोई एतमाद जो है वो बहाल हो सके। वफ़ाक़ी सरकार समूरी इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान खां इस्तीफ़ा जो मुतालबो करे छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद चयो आहे त इलेक्शन कमीशन न्यूट्रल अंपायर जो किरदारु अदा न करे रही आहे ऐं PTI सूदो केर बि उन ते एतमाद न पियो करे। इलेक्शन कमीशन खे मजमूई तौरु इस्तीफ़ा ॾियणु घुरिजे। हुकूमत अहिड़ी इलेक्शन कमीशन ठाहिणु घुरे थी जंहिं ते सियासी जमातनि खे एतमाद हुजे। सेनेट चूंडनि में जेको कुझु थियो उन जी ज़िमेवार इलेक्शन कमीशन आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर बि ज़िमेवारियूं निभाइण में नाकाम रहियो। ईंदड़ इलेक्शन शफ़ाफ़ बणाइण लाइ नई इलेक्शन कमीशन जोड़ण जी ज़रूरत आहे। जाली पायलट लाइसेंस स्कैंडल की जांच से सिविल एविएशन में मुकर्रर असिस्टेंट एडमिन अदील आफ्ताब गिरफ्तार। 7 ऑफिसर समेत 8 जवाबदारनि ते केस दाख़िल। डिप्टी डायरेक्टर FI अब्दुलरऊफ़ शेख चयो आहे त लाइसेंस ब्रांच जे ऑफिसरनि मिली भगत करे जाली इम्तिहान मुनक़िद कराया, जंहिं बाद पायलट्स के जाली लाइसेंस जारी कया विया। एडिशनल डायरेक्टर लाइसेंसिंग पंहिंजे पाण खे बि जाली पायलट लाइसेंस जारी कयो। गिरफ्तार अदील आफ्ताब ख़िलाफ़ मनी लॉन्ड्रिंग जो बि केस दाख़िल कयो वेंदो। सेनेट चेयरमैन जी चूंड कराईंदड़ शख़्स इलेक्शन कमीशन जो न लॻी रहियो हो। सुप्रीम कोर्ट में बल्दियाती चूंडनि वारे केस ते ॿुधणी दौरान सेनेट चूंडनि जो ज़िक्र थियण ते जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जा रिमार्क्स। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो त छा सेनेट रूल्स में लिखियलु आहे त इलेक्शन कमीशन जो सेनेट चूंडनि सां वास्तो न आहे। DG इलेक्शन कमीशन चयो त आईन जे आर्टिकल 60 तहत सेनेट जो अख्तियार आहे त चेयरमैन जी चूंड करे। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो त आईन में किथे लिखियलु आहे त इलेक्शन कमीशन सेनेट चेयरमैन जी चूंड न कराईंदी। ॿुधायो वञे त छा सेनेट जूं चूंडूं इलेक्शन कमीशन करायूं हुयूं? सुप्रीम कोर्ट जे रजिस्ट्रार खे चूंडनि जे हवाले सां केसिस जल्द ॿुधणी लाइ मुक़ररु करण जी हिदायत। अदालत पंहिंजे हुकुम में चयो त रजिस्ट्रार केसिस ते बेंच जोड़ण लाइ मामिलो चीफ जस्टिस ॾांहुं उमाणे। आपने काले करतूतों की सही फेंक रहे हैं। ना ही हम एक थप्पड़ के जवाब में 10 थप्पड़ मारेंगे, ना ही एक गाली के जवाब में 10 गाली। लाहौर हाई कोर्ट में पेशी के मौके ते शहबाज गिल मथां बेज़न ऐं मस सां हमलो। PTI कारकुननि तरफ़ां शहबाज गिल खे बचाइण जी कोशिश। कारकुननि शहबाज गिल खे मुबैना तौर बेज़ा हणंदड़ ते कड़की पिया। नवाज़ लीग PTI जा कारकुन आम्हूं साम्हूं।
शहबाज़ गिल वाक़े खे गुंडागर्दी करार ॾींदे चयो त असां चमार जे बदिले चमार ऐं गार जे जवाब में गार न ॾींदासीं। उन्हनि पंहिंजे करतूतनि जी मस मूं ते हारी आहे। असां गुंडागर्दी न पर सियासत कंदा आहियूं। पेशी दौरान अपोजिशन तरफ़ां मूं ते हमले जा अॻवाट इतला हुआ। सूबाई वज़ीर नासिर शाह शहबाज़ गिल ते बेज़न ऐं मस जे हमले जी मज़म्मत कंदे चयो त ॿियनि जी क़यादत लाइ किरियल ॿोली इस्तेमालु थींदी त रद्द अमल ज़रूरु ईंदो। इमरान ख़ान जंहिं सियासी रवायत खे हथी ॾिनी, अॼु PTI खे बि उन जी झलक नज़र आई आहे। पंजाब हुकूमत दस्का में सिलेक्टेड ऑफिसर लॻाए नंढी चूंड खे तकरारी बणायो। हुकूमती उहिदेदारनि, सिक्योरिटी इदारनि ऐं सियासी नुमाइंदनि इख़लाक़ी ज़ाब्ते जी भञकड़ी कई। ज़िले इंतज़ामिया अमन बरक़रार रखण में नाकाम रही। संगीन तशद्दुद जा वाक़िया पेश आया। इलेक्शन कमीशन सुप्रीम कोर्ट में जवाब जमा कराए छॾियो। इलेक्शन कमीशन चयो त पंजाब हुकूमत सहकार न कयो, तंहिं करे इन 75 ते नंढी चूंड खे कलदम करार ॾिनो वियो। 10 अप्रैल ते ॿीहर पोलिंग थींदी। तव्हां अदालत खे लिखी ॾिनो हो त मरियम नवाज़ खां वधीक जांच जी ज़रूरत नाहे। हाणे कहिड़नि सबबनि जे बुनियाद ते मरियम नवाज़ जी ज़मानत रद्द करणु घुरो था। अगस्त में मरियम नवाज़ खे घुरायो, पोइ तव्हां पाण ख़ामोश थी विया। तव्हां मरियम नवाज़ खे ॿीहर छो न घुरायो? लाहौर हाई कोर्ट जो मरियम नवाज़ जी ज़मानत रद्द करण लाइ दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान नैब खां पुछाणो। डिप्टी प्रोसिक्यूटर नैब चयो त मरियम नवाज़ पेशी जे मौक़े ते सियासी इज्तिमा क़ाइमु करे छॾींदी आहे। सेनेट ज़िमनी चूंडनि सबबि खेसि तलबी नोटिस न उमाणिया त जीअं इल्ज़ाम न लॻनि। अदालत मरियम नवाज़ खां 7 अप्रैल ते जवाब तलब करे वरितो। नैब जी दरख़्वास्त ॿुधणी लाइ मुक़ररु। सियासतदान सियासत नहीं करेगा तो और क्या करेगा? अब इससे आपको डर लगता है तो मैं क्या कर सकता हूँ? अगर आप ये समझते हैं कि आप मरियम नवाज शरीफ को धमकियों से डरा लेंगे तो सॉरी, ये इंशाअल्लाह ताला कभी नहीं होगा। इंतकाम में भी नाकाम हो गए हो तो अब अदलिया के कंधे पे बंदूक रख के चलाने की कोशिश कर रहे हो। तो मैं अदलिया से ये रिक्वेस्ट करती हूँ कि नैब के इस झूठ का, इस लव एप्लीकेशन का, इस बेहुदा एप्लीकेशन का नोटिस ले और उनके खिलाफ एक्शन ले। 7 वोट्स रिजेक्ट हुए, उससे बड़ा स्कैंडल कैमरा है। ये हुकूमत सिर्फ खुफिया चीजों पे चल रही है, वो भी अब एक्सपोज होकर कौम के सामने आ गई है। तो भाई मैदान में आओ ना, मरियम नवाज शरीफ का और मुस्लिम लीग नून का मैदान में मुकाबला करो। ये कभी हाई कोर्ट, कभी नैब, इन चीजों के पीछे क्या छुपते हो? ट्रे में रख के भी मेरे आगे अगर पासपोर्ट लाएं, टिकट लेकर आएं और ECL में मेरा नाम निकालने की कोशिश करें, मैं इनको कहूंगी उठाओ और चलते बनो। आपका ख्वाब मरियम नवाज को बाहर भेजने का भी पूरा नहीं होगा। इंतकामी कार्रवाइनि सां नवाज़ लीग ख़ामोश न थींदी। जेल ऐं ज़मानतूं रद्द कराइण वारे धमकियुनि सां रिॼारे नथो सघिजे। इमरान ख़ान इंतकाम में नाकामी बाद अदलिया जे कुल्हनि ते बंदूक हलाइणु घुरे थो। मरियम नवाज़ लाहौर हाई कोर्ट में दाख़िल थियल नैब जी दरख़्वास्त खे खिल जोॻो करार ॾेई छॾियो। अदालत खां नोटिस वठण ऐं एक्शन जो मुतालबो। मरियम नवाज़ चयो त नैब खे बयान ते जांच करण जो अख़्तियार कंहिं ॾिनो आहे। आईनी कानून मूंखे सियासत करण जो हक़ ॾियनि था। सियासतदान अवाम जी नुमाइंदगी ऐं सियासत न कंदो त छा कंदो? जावेद लतीफ़ जे बयान ते सवाल जे जवाब में मरियम नवाज़ चयो त जावेद लतीफ़ मुहिब वतन पाकिस्तानी आहे। संदसि बयान खे टोड़े मरोड़े पेश कयो वियो। इहा हक़ीक़त आहे त सियासत में इदारनि जी मुदाख़लत बंदि थियणु घुरिजे। हुकूमत खे 3 साल थी विया, पर आदमशुमारी जो को बि फ़ैसिलो न थियो। छा इन मां हुकूमत जी नाअहली ज़ाहिर नथी थिए? गिॾल मफ़ादनि वारी काउंसिल जा फ़ैसिला ॻुझा छो रखिया वेंदा आहिनि? हुकूमत फ़ैसिलनि खे ॻुझो रखंदी त शक पैदा थींदा। हुकूमत पंहिंजनि मामलनि ऐं फ़ैसिलनि में सीक्रेसी ख़तमु करे। मुल्क में जंगी हालतूं त नाहिनि जो CCI जो इजलास जल्द नथो सॾाए सघिजे। सुप्रीम कोर्ट में बल्दियाती चूंडनि बाबति केस ते ॿुधणी दौरान जस्टिस काज़ी फैज़ ईसा जा रिमार्क्स। एडिशनल अटॉर्नी जनरल अदालत खे आगाही ॾींदे चयो त गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल जो इजलास 24 अप्रैल ते थींदो। जस्टिस काज़ी फैज़ ईसा चयो त अदालती हुकुम बावजूदि अॻूणनि इजलासनि में आदमशुमारी जे नतीजनि ते फ़ैसिलो छो न कयो वियो? हुकूमत मुल्क हलाइण या फ़ैसिला करण जे अहल नाहे। अदालती हुकुम बावजूदि CCI जो इजलास मुलतवी थियणु आइनी इदारे जी तौहीन आहे। छा मुल्क में इन तरीक़े सां हुकूमत हलाई वेंदी? जिन खां सवाइ को बि सूबो वफ़ाक़ी हुकूमत सां इख़्तिलाफ़ नथो करे। सूबनि खे घुरायो ऐं आदमशुमारी जो हा या न में फ़ैसिलो कयो।
कोरोना केसेस वधण ते सिंध में 1 महीने लाइ स्मार्ट लॉकडाउन लागू करण जो ऐलान। घरू खाते सूबे में 15 अप्रैल ताईं स्मार्ट लॉकडाउन लागू करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। नोटिफिकेशन में चयो पियो आहे त लॉकडाउन दौरान मार्केट्स, शॉपिंग मॉल्स ऐं शादी हॉल सुबुह जो 6 खां रात जो 10 वॻे ताईं खुलियल हूंदा। शादी हॉल्स ऐं होटल्स में खाधो खाराइण ते पाबंदी लागू। दरगाहूं, सिनेमा घर ऐं थिएटर्स बंदि करण जो ऐलान। नोटिफिकेशन में चयो पियो आहे त तफ़रीही पार्क शाम जो 6 वॻे ताईं खुलियल हूंदा। लॉकडाउन में मेडिकल स्टोर्स, अस्पतालूं, पेट्रोल पंप्स, खीर जा दुकान ऐं बेकरीज़ बि बंदि न थींदियूं। कोरोना जे सभ खां वधीक मुतासिर इलाइक़नि में स्मार्ट लॉकडाउन लॻाइण जा अख़्तियार डीसी संभाले। सरकार निजी ऑफिसिस में 50% खां वधीक मुलाज़िम घुराइण ते बि पाबंदी। सिंध सरकार जो ऐलान थींदे ई भिड़ शामिल लतीफ़ सरकार जी दरगाह बंदि। इंतज़ामिया ऐं पुलिस मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पहुतल ज़ाइरीन खे वापसि मोकिले छॾियो। शहदादकोट में फंक्शनल लीग अॻवान जो नौजवान पुट शाहनवाज़ लांघा पुरस्कार नमूने गुम। 4 ॾींहनि खां गुम ॼाणायल नौजवान जे वारसनि अॻवा जो शख़्स ज़ाहिर करे छॾियो। वाक़े जी NC दाख़िल। मटियारी वेझो ख़ौफ़नाक हादसे जे वधीक 2 ज़ख़्मियुनि दम ॾेई छॾियो। फ़ौतनि जो अंग 4 थी वियो। फ़ौतनि में ड्राइवर मोहम्मद अब्बास, आड़ो मोहम्मद हसन, मोहम्मद अकरम ऐं साथ शामिल। 36 मुसाफ़िर ज़ख़्मी। 16 ज़ख़्मी नाज़ुक हालत में हैदराबाद रेफर। पुलिस मूजिब मुसाफ़िर कोच कार खे बचाइण दौरान ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरी भित सां टकराइजी वई हुई। कोच कराची खां पंजाब वञी रही हुई। सखर में बाहि लॻण सबबि फ़ौज चढ़ायल औरत जे वारसनि साउरनि ते क़त्ल जो इल्ज़ाम लॻाए छॾियो। प्रेस क्लब आॾो लाश सूदो धरणो एहतजाज दौरान कदीर सूमरो धायो त संदसि भेण शबाना खे मुड़ुस ऐं साउरनि तशदुद जो निशानो बणाइण बाद बाहि ॾिनी। असांखे ॿुधायो वियो त भेण आपघात कयो आहे। डॉक्टरनि ॿुधायो त शबाना जो 90% जिस्म सड़ी चुको हो। DSP सिटी मुज़ाहिरीन खे ख़ातिरी कराई त पोस्टमार्टम रिपोर्ट अचण बाद केस दाख़िल कयो वेंदो। थरपारकर ज़िलनि जा 11 पुलिस एहलकार गुटकनि समेत मनीषा जे कारोबार में मुलविस हुजण जे इल्ज़ाम हेठि मुअत्तल। एहलकारनि में नवाब संग्रासी, प्रकाश, मोहम्मद रमज़ान, मोटू, भीरजी, अब्दुल अज़ीज़, शाहनवाज़, आरिफ कोसो, प्रताप, अंजलू ऐं ॿिया शामिल। पुलिस संगीन ॾोहनि में मुलविस ॾोहारियुनि खे गिरफ़्तार न करे सघी। जांच ऑफिसर ॾोहारी कचे में लिकी वञण जो जवाज़ ॼाणाए चालान पेश कनि था। मुतासिर दाहूं कनि था त ॾोहारी शहर में आज़ाद घुमनि पिया। संगीन ॾोहनि में मुलविस ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करणु पुलिस जी ज़िम्मेवारी आहे। शिकारपुर जे डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज SSP शिकारपुर खे ख़त लिखी छॾियो। ज़िले में नौको एरियाज़ ख़त्म करण जो हुकुम। ख़त में चयो पियो आहे त क़त्ल, पुर जिन्सी ज़्यादती ऐं अग़वा जे केसिस में जवाबदार गिरफ़्तार न कया विया। पुलिस जे चालाननि में नामज़द जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करे अदालत आॾो पेश कयो वञे। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज पंहिंजे ख़त में चयो त साॻियनि मामलनि ते 6 महीना अॻु ख़त लिखियो हो पर का बि अॻु भराई न थी। प्यारो लुंड भरिसां ख़ौफ़नाक हादसे में हिक ई कुटुंब जा 4 भाती अजल जो शिकार। गुलाम हुसैन लुंड स्टाफ ते तेज़ रफ़्तार डंपर ऐं चिंची रक्षा में टकर। चिंची में सवार ज़ाल मुड़ुस ऐं 2 मासूम ॿारड़ा फ़ौत थी विया। फ़ौतनि में वीर सी भील, संदसि ज़ाल नामा, 2 मरियनि जो पुटु हरीश ऐं भाइटो राजेश शामिल। पुलिस जो चवणु आहे त चिंची में सवार माण्हू प्यारो लुंड खां टंडोअल हयार वञी रहिया हुआ त हादसो पेश आयो। लॉकअप खे तालो लॻाइण विसरी वियो या कैदी भॼाइण जी साज़िश। मगर थाणे जे लॉकअप मां 2 जवाबदार फरार। जवाबदार इम्तियाज़ मुतरीन दोस्त मोहम्मद पहवर फरार थियण में कामयाब थी विया। वाक़े खां पोइ पुलिस में थरथलो। एहलकारनि जी नाअहली लिकाइण जी कोशिश बि जारी। पुलिस जो चवणु आहे त ड्यूटी ते मुक़रर संतरी खां लॉकअप खे तालो लॻाइण विसरी वियो हो। जवाबदार तालो खुलियल ॾिसी फरार थी विया। बगण थाणे जे वॾे मुंशी सूदो 3 एहलकारनि खे SSP शहदादकोट मुअत्तल करे छॾियो। जवाबदार फरार थियण जो केस दाख़िल थियण बाद 4 ई एहलकार लॉकअप हवाले। असां पंहिंजे घर में वियासीं, वरी हे वाक़ियो असां सां थियो आहे जेको बाहि ॾेई विया असांजे घर खे साड़े। जान खे ख़तरो आहे। नंढड़ा ॿार ने राति जो अची बाहि ॾियनि था, असांखे ख़बर बि न आहे। अग़वा बाद मज़हब तब्दील करायल धीअ जी बाज़ियाबी लाइ एहतजाज करण जी सज़ा।
तंगवाणी में शरपसंद शागिर्दियानी कविता के घर के बाहर ही साड़े छो। समूरो सामान सड़ी रख। कविता जा घर भाती खुलल आसमान हेठ बेयारो मददगार वेठल। कविता के वालिद तख्तमल ओ टाइम न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो त धीअ जो अगवा केस दाख़िल करण बाज़ियाबी लाइ एहतजाज करण ते घर के बाहर ॾिनी वई। धीअ जो अगवा बाद ज़बरदस्ती मज़हब तब्दील कराए वियो। इंसाफ़ ॾियण बदिरां असांजे घर के बाहर ही साड़ियो वियो आहे। कविता के वारसनि तरफ़ां पुलिस ऐं आला अख़्तियारनि खां इंसाफ़ जो मुतालबो। तंगवाणी पुलिस कविता के घर के बाहर ॾियण वारे वाक़े की जांच शुरू करे छॾी। ॿ शकी गिरफ़्तार। नहरकी के टेक्निकल कॉलेज में मुलाजिम जो फाहो लगल लाश हथ। रोशन मसीह जो कॉलेज के कमरे में पखे में टंगियल लाश हथ आयो। इंतजामिया जांच का अग वाक़े के आपघात करार ॾेई छॾियो। रोशन मसीह कुछ ॾींहं अग नौकरी ते बहाल थियो हो। पुलिस जो चवणु आहे त पोस्टमार्टम बाद वाक़े की वधीक जांच कई वेंदी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइंस वानी बुलेटिन की शुरुआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ।